दादू में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी सॾ ते दादू समेत जोही, मेहड़, राधण ऐं ज़िले जे ॿियनि शहरनि में सखर जे सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि ऐं सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लबनि ते बुख हड़ताल जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। दादू में सहाफ़ियुनि पारां शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे नायब सदर वली मोहम्मद लुंड, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़िला दादू सदर गुलण खान भंड, निज़ाम शेख, मोहम्मद यासीन राजा कोरेजो जी अॻवानी में जावेद अहमद लिगारी, लियाकत मलक, दीदार शेख, बाबा बलोच, न्याज़ चांडियो, अरबाब रुस्तमानी, अलाबख्श खुश्क, अली रज़ा चन्ना, मुजीब पंवर, मोहम्मद वसीम खोखर ऐं ॿियनि प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजनि अलामती बुख हड़ताल करे मुतालबो कयो त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। सहाफ़ियुनि वधीक चयो त कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाजनि बुख हड़ताल जो सिलसिलो जारी रहंदो। अली रज़ा चन्ना, इबरत न्यूज़, दादू।